अंजुमन गुलामन कलंदर बिटाई ग्रुप पारां काजी अहमद शहर में मशहूर दरगाह हज़रत साईं फाज़िल शाह जी दरगाह ते महफ़िल दुरूद पाक मुनक़द कई वई, जंहिंमें अंजुमन गुलामन कलंदर जमात जे रुहानी सरवाण सैयद गुलाम हैदर शाह काज़मी कलंदरी जिन शिरकत कई। बिटाई ग्रुप जे अॻुवाणनि वर्करनि सैयद गुलाम हैदर शाह जिन जो शानदार इस्तक़बाल कयो। सैयद गुलाम हैदर शाह कलंदरी जिन ख़िताब कंदे चयो आहे त तव्हांजो जुनून इहो साबित करे थो त तव्हांजे अंदर में इश्क़ मुस्तफ़ा मौजूदन थी वियो आहे। तव्हां जेको राति ॾींहुं महबूबे ख़ुदा ते दुरूद सलाम पढ़ो था, उन तव्हांजे अंदर में इश्क़ खे बेदार करे छॾियो आहे, तव्हांजे रूह खे सुजाॻ करे छॾियो। जॾहिं त हुन वधीक चयो त असां पूरी सिंध पाकिस्तान में दुरूद पाक पढ़ूं ऐं पढ़ायूं था। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत आहे। हुन चयो त हिन नफ़्सा नफ़्सी जे दौर में हर इंसान पंहिंजी परेशानी में मुब्तला आहे। दुरूद पाक पढ़ण वारनि जो अलाह पाक सभु मुश्किलातूं ख़त्म करे छॾे थो। जॾहिं त बिटाई ग्रुप जे अॻुवाणनि रहमतुल्लाह मस्तूई ऐं ॿियनि पारां सैयद गुलाम हैदर शाह काज़मी जिन खे अजरकनि टोपियुनि ऐं पटकनि जा तोहफ़ा पिणु पेश कया विया ऐं शानदार इस्तक़बाल पिणु कयो वियो। उन मौक़े ते ग्रुप अॻुवाणनि गुलाम शबीर बुरफ़त, मोहम्मद बख्श नायूं, अनवर शाह, शमशाद थेबो, शेर खान पंवर, शफ़ी मोहम्मद सोलंकी, उर्स जतोई समेत सवें कलंदरनि शिरकत कई। आख़िर में करोड़ें दुरूद पाक पढ़ियल नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में पेश करे सिंधड़ी सुवारी ऐं पाकिस्तान जी ख़ुशहालीअ लाइ दुआऊं घुरियूं हुयूं। आख़िर में लंगर आम पिणु तक़सीम कयो वियो।